चाशनी हे छा आहे? महीने में 4,000 माइन के था वञनि। पो पाण कयो कम, बासण धोईंदो तां, कम कोई करे न टकेयो, नजरूं मुंहिंजी माइन जे मथां। अरे मां चवां नथो, ॻाल्हि निकिती न हाणे, ॻाल्हि ॻाल्हि में ॻाल्हि निकिरंदी आहे न। ॻाल्हि ॻाल्हि में ॻाल्हि न निकिरंदी आहे। माइन जे मथां वञो न तां, महिरबानी। पहिरों ई वीचारी कांता खे अलाए कंहिंजी नजरूं लॻी पियूं आहिनि, खंघि लहेसि नथी वीचारीअ खे। मूंखे ॿियो कोई कमु न बचियो आहे, माइन खे नजरूं हणंदुमि। अलाए छा था कयो, तव्हांखे ख़बर? हाँ कांता, खांसी उतरी अभी आ तो नहीं रही है। हाँ हाँ आ रही है। तो ये माखी बरांडी पी ना, डॉक्टर के पास गई? ऐं हे खीराड़ो 3,500 थो वठे महीने जा। हाँ अकेली मां थी पिया न खीर घर में। मां ॾींहं में खाली चांहि पीअंदो आहियां। सुबुह मंझंदि जो शाम जो राति जो अधु राति जो। महीने में 3,500 जो खीर मां थो पियां। उनमें 2,500 जा त पक्का। पप्पा ॾिसो जेकी रील विधी हुई न असां, 4,000 लाइक थी विया आहिनि हुन ते। हाँ पोइ घणा पैसा मिले? पैसा छा पप्पा, लाइक मिलंदा आहिनि न, भाई माण्हू पसंदि था कनि जाम। अरे बेवकूफ़, कढो। मां सोचियो हुयो हे वॾो थींदो नोट गिणींदो, हे लाइक थो गिणे वेही करे। हाँ छा था चओ? मां सोचियो हुयो हे वॾो थींदो नोट गिणींदो, हे लाइक थो गिणे वेही करे। हेॾा तव्हांखे नथी चवां। तव्हां सपोर्ट छो न कंदा आहियो? कमु कर, हाणे किराने वारो ईंदे बिल खणी 4,000, चइजांसि सेठ पैसा कोन्हनि, हिन महीने हे 4,000 लाइक आया अथव मूंखे, हे खणो। कंहिंखे आहिनि 4,000 लाइक? मम्मी जेकी नई रील विधी हुई न असां, हाँ 4,000 थी विया हुन ते। पोइ ॼमूं वठी अचां न। भाई तूं जो हिन जी हा में हा मिलाईंदीअ, हे अॻियां वधंदो कीअं? हेॾा 4,000 लाइक तव्हां घटि था सम्झो? शैलू रील विझंदी आहे, खाली 40 लाइक ईंदा अथवसि, हो बि 8 गड़िया मेंबर। अरे त भाई तूं हा में हा थी करेसि, हे कमुकार कीअं कंदो? मिटी माइटी वारा जो अचनि पुछनि असां, हा पुटु छा कमाईंदो अथव, असां चऊं 4,000 लाइक कमाईंदो आहे महीने में। सही था चवनी न पुट, कम ते बि ध्यानु ॾे न। पप्पा त ज़िंदगीअ में कुझु न कयो। मां छा न कयो आहे मां? हेॾा मां पुछां पई, रोटी छा ठाहियां? मम्मी यार चाइनीज़ ठाहे तूं, हाणे कल्ह खां नूडल्स खाइण एॾी सिक लॻी आहे न, भाई वात में वञनि खाली नूडल्स। पप्पा ख़बर अथव, राति जो न मां सुपिनो ॾिठो कि असां नूडल्स खाइण न चाइनीज़ जी दुकान ते था हलूं, पर असां जीअं ई पहुचूं था उते भाई चए थो नूडल्स ख़त्म हो गया है, फ्राइड राइस मिलेगा। पोइ असां फ्राइड राइस था खाऊं। ॾिसां थो मां तुंहिंजा खाइण जा ख़र्च जाम था वधंदा वञनि। पप्पा हाणे ज़िंदगीअ में जीअंदासीं त ख़र्च त थींदा न। असां त जीअं ई नथा न, तव्हांजी ज़िंदगी आहे। हिन जो छा आहे भाई, घणा दफ़ा तो घुराए नाश्ता जोमाटे तां हफ़्ते में? हाणे त दोस्त बि ठाहियो अथव जोमाटे वारो। मम्मी दोस्तो मुंहिंजो पहिरों खां ई आहे, जोमाटे में हाणे लॻो आहे। पप्पा हुनजे कीअं ॾींहं जो टारगेट अथसि न, भाई एतिरा पार्सल करणा अथव, पोइ केॾी महिल न थींदासीं न मां ऑर्डर करे छॾींदो आहियां। ऐं कीअं असांजे एरिया में 2 टे ई आहिनि न डिलीवरी वारा, त हुनखे वेंदो ई आहे ऑर्डर। अरे हे गॾो माना कहिड़ो गॾो आहे तूं? हुनखे हिकु पार्सल जा 15 रुपया मिलनि, इन करे तूं पंहिंजा 150 रुपया थो विञाए। पप्पा खाऊं बि त था न, राति जो केॾी महिल रोटीअ सां गॾु मंचूरियन, केॾी महिल बिरयानी, केॾी महिल नूडल्स। छा आहे ॾिसो, रोटीअ सां अगरि कुझु अलॻि शयूं मिलनि त माण्हू रोटीअ में न बोर न थींदो आहे, वैरायटी मिलंदी आहे न। असां त तो मां जाम बोर थी विया आहियूं, कीअं मटियूं तोखे? आहे कुझु ऑप्शन? लॻाइसि, जोमाटे वारे दोस्त खे फ़ोन लॻाइसि। छो फ़ोन छो पप्पा? अरे घुरायूंसि न, कुझु ऑर्डर कयूंसि, खाऊं असां बि। न हुन लाइ ज़ोमाटे ते ऑर्डर करिणो पवंदो न, पोइ डिलीवरी लाइ हुनखे वेंदो अथसि। त हुनखे फ़ोन त करेसि, भाई ऑर्डर कयूं था असां। अरे हाँ। हलो, हाँ पुट, मां नील जो पप्पा थो ॻाल्हायां। हाँ इहो घणा पैसा मिलंदा थी पुट हिकु पार्सल जा? त ॿुध न, मुंहिंजो हिकु दोस्त थी कोड़े वारो,
उन वटि वञेसि, उनखे माण्हू खपेसि कम लाइ। हो मन हिकु पार्सल जा 30 रुपया ॾींदे तोखे। हा तूं मिली अचेसि, नंबर अथसि 9130 हे छा था कयो पप्पा? मुंहिंजो नालो खणेसि, कमु थी वेंदे पको। हाणे खां ज़रूरत न आहे रोज़ ऑर्डर करण जी ॿाहिरां। मदद कईमांसि मां तुंहिंजे दोस्त जी। हे छा कयव? हलो हाणे जोमाटे जो ख़र्च त घटि थी वियो। अरे हे छा आहे? हे साले 8000 वाईफाई ते था वञनि। नालाइक।